तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे ऐं उहा नेमत जॾहिं खसिजी वञे उनजो क़दुरु पोइ थिए थो। उन ई तंदुरुस्ती खां महरूम फैज़गंज लॻ ॻोठ अज़ीज़ुल्ला सेठर में मुर्तज़ा सेठर ऐं अब्दुल हलीम सेठर जे घर में जनम वठंदड़ शोएब अहमद, मुजावर अली ऐं दिलावर अली जाइ जम खां ई ख़ारिश जहिड़े अजीब ग़रीब मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहिनि। पुट नालो छा आहे? मुजावर। अच्छा, पढ़ंदा हो? स्कूल कोन्हे ना? छो? नालो छा आहे पुट? पढ़ंदो आहे? शोएब। बीमार हैं हाँ डॉक्टर क्रिकेट हाँ स्कूल होते मालूम हाँ स्कूल बस धिकारी ना बस कोई नहीं स्कूल पंहिंजे वसाहर ग़रीबी हाल हूंदे बि केतिरनि वॾनि अस्पतालनि में इलाज त करायो पर वॾनि अस्पतालनि जा वॾा बिल तंहिं करे खेनि मजबूर थी पंहिंजे कखाउनि घरनि ते मोटणो पियो। अच्छा भला ही जेको तव्हांजो छोकिरो आहे इहो घणे अरसे खां वठी बीमार आहे? 94 माने पैदाश खां वठी बीमार आहे। उन इलाज करायोसीं 94 खां वठी जे सखर वियासीं या हेॾे सेवन ख़बर पई थी त का टीम थी अचे स्पेशल टीम हुते वियासीं पर को डॉक्टर कोन भेजे छॾियोसीं लेकिन असांजो को फ़ाइदो कोन पियो। आख़िरी जेको वरी हैदराबाद CMH उते फौजी डॉक्टर कर्नल उन मशवरो हुनसीं लेकिन उन बि इहो जवाब हिन जो इलाज न आहे। पोइ असां वापसि 9 महीने से मोटी आयासीं। न पीरनि ते बि वियासीं जे सखर में हिकिड़ो पीर आहे उते वियासीं ऐं हेॾे ॼाम ॾातार ते उते चवनि पिया हिकिड़ो खूह आहे उते जेकॾहिं तव्हां वेंजारींदव उते उन में फ़ाइदो थींदो उते बि वियासीं राति बि रहियासीं पर उन में को फ़ाइदो असांखे कुझु न मिलियो। असांखे घटि में घटि 10-15 जॻहियूं हूंदियूं तक़रीबन हिकिड़ो मां कराची कोन वियो आहियां बाक़ी हैदराबाद सखर थियो सेवण थियो इन जॻहियुनि ते शिकारपुर इस्तानी सां विया आहियूं। हिननि कखाउनि कचनि घर ते नज़र विझण सां हिननि ग़रीब मिसकीन माण्हुनि जी माली हालत जो अंदाज़ो चङी तरह लॻाए सघिजे। औलाद ॼमण सां ई माउ जीजल पुटनि जे मथे ते मोड़ ॿधण ऐं ख़ुशियूं करण जा सपना ॾिसंदी आहे पर जिते जाइ ॼम खां ई औलाद अहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला हुजनि उते संदसि अमड़ियुनि जी दिलि तां छा गुज़रे थो इहो अहवाल बि मासूम ॿारनि जूं अमड़ियूं ॿुधाइनि थियूं। शादीअ जहिड़ा बि न आहिनि असां त चवंदासीं न असांजा वॾा हुजनि थियनि चङा भला शादी करायूं न कयूं न कमाइनि वञनि ड्यूटियुनि ते अचनि 3 ॾींहं सही उन खां पोइ हिकिड़ो दाणो पिंडिया ते थियुसि उन खां पोइ यको ईअं वधंदा विया पोइ इलाज असां ॾाढा कराया फ़ाइदो कोई कोन पियो थिए ला इलाज हींअर त चवंदी मां त चवंदी त जवान बचा हुजनि पोइ त वधि में वधि ख़ुशी थींदी न असां अलाह में उमेद रखंदा आहियूं त असांजा कॾहिं न कॾहिं सही थींदा। हा त पढ़नि ग़रीब आहियूं ॿनी ॿार कोन्हे न स्कूल थोरो विथीर को आहे वीचारा आहिनि ईअं त थोरो धिको थो अचनि जा छा त सॼी चमड़ी लही थी वञे। उन्हनि जा बिस्तरा ॾिसूं त पोइ अमड़ त भई ॻरंदी न हिननि जी जेकी चमड़ी आहे उहा खल सॼी लही वेंदी आहे रत ज़ख़म रोज़ उहे कपिड़ा धोऊं साफ़ कयूं सफ़ाई कयूं पोइ बसि रोंदा आहियूं
ॿियो अलाह खे ॿाॾाईंदा आहियूं। आहे मुंहिंजो ॼाए ॼम खां वठी जीअं पेटो निकितो त हिन जा ॿ पेर हिकिड़ो हथु जेको आहे सो उहे हीअं वतल हुअसि। उन खां पोइ वरी होरियां होरियां सॼे जिस्म में थी वियसि। माना ज़बान में बि हिननि खे ॼमंदे ई पैदा थियण सां हूंदा आहिनि। हा ख़ारिश न ईअं बसि ॼमण साण इहे छाला इहे ज़ख़म ॼण उते ई सुकी पेट में वञनि छुटी ईअं ई ॼमनि त ईअं ई हुजनि। हा इलाज करायो शिकारपुर डॉक्टरनि ॾे खणी वियासीं। वाणियूं आहे सेवण ते कैंप लॻी उते खणी वियासीं। नौशहरे खणी वियासीं जिथे डॉक्टरनि जो ॾस मिले थो उते वञूं। पीरनि फ़क़ीरनि ते वञूं। बसि ईअं वॾड़ो इहो आहे पहिरों इन तां वरी छोकिरी सही आहे वरी उन तां वरी माना हे छोकिरो बि ईअं ॼाओ आहे इन तां छोकिरी उहा ॿेड़ी ॼाई आहे। वरी हिकिड़ो छोकिरो छोकिरी सही ॼावा न वरी उन तां हाणे नंढड़ो उहो वरी इन्हनि जहिड़ो ॼाओ आहे। न बसि हाणे अलाह जी ॾिनी हर कोई सहंदो आहे। बाक़ी माण्हू लाउ मेंदू त आहिनि न कंहिंजे शादीअ ते वञनि न ईद जो ॾींहुं संबेरे सां ई खट ते विहारियूं हिकु जॾा वञनि असांजा कोन वेंदा। असां चऊं था अलाह करे असां चङा भला थियनि। मुंहिंजा त वॾड़ा बि ॿई ई आहिनि। चङा भला थियनि पढ़नि नौकरियूं वठनि हिननि जूं शादियूं करायूं। माउ जी त उमेद इहा ई हूंदी आहे भला चङा भला थियनि पंहिंजे हथनि पेरनि सां हलण जहिड़ा खाइण जहिड़ा। खाइण पीअण जे लाइ बि जेकी शइ माना रधे पचाए ॾियूं था खाइनि था आस्ते आस्ते वीचारा खाईंदा। उन मां का माना गोश्त हूंदो त उहो फासी पवंदो या मानीअ जो घोर हिननि खे उहो फासी पवंदो त उन जे लाइ उल्टी कढंदा। पोइ जेसि ताईं उहा वञी निड़ीअ खां हेठि लहंदी तेसि ताईं हिननि जी भई उहो रत वात रहंदो। जे फासी पए त उल्टी कनि जॾहिं जॾहिं उहो निड़ीअ मां निकिरे हेठि लहे या ॿाहिरि कढनि तॾहिं पोइ ॿी का शइ खाइनि। तकलीफ़ त आहे रातिनि जा उजागा सॼी सॼी राति बजड़नि खे आज़ार थिए जो हुरनि उल्टियूं कनि। सॼी राति इन्हनि सां गॾु वेठे वेही रहूं। पोइ मोह जो रड़ियूं कनि त पोइ असांखे कहिड़ो आराम ईंदो। बसि मथे जे सूर जा मरीज़ थी विया आहियूं। सॼियूं सॼियूं रातियूं 4-4 रातियूं उजागो हिननि बचनि जे लाइ असां कयो आहे। तकलीफ़ जो खाई पी न सघनि उल्टी घड़ीअ घड़ीअ कनि। अलाह खे ॿाॾाईंदा आहियूं। असां खणी वञूं असांखे डॉक्टर ईअं चवनि तव्हांजा वॾा थींदा त छॾींदा हिननि जो इलाज ई न आहे। असांखे ईअं चई मोटाए छॾींदा आहिनि। या त असांजी ख़ुशी आहे जो तव्हां आया आहियो असांजे जो इलाज थिए चङा भला थियनि त असां त अलाह जो बि शुक्र पाईंदासीं। असां तव्हांजा बि शुक्रगुज़ार थींदासीं। गौरमेंट खे चऊं था असां ग़रीब आहियूं असां त वधीक त कोन था हली सघूं त वञी कंहिं वॾनि अस्पतालनि में दाख़िल कयूं या रहाश कयूं। मज़ूर आहिनि जो पीउ बि मज़ूरी कंदो आहे। मां मिड़ई घर में सिलाई कंदी आहियां। वीचारा रुआरे सुआरे पोइ सॼो ॾींहुं मिड़ई पोइ सिलाई करे गुज़ारो कंदा आहियूं। हिननि जो लटो कपिड़ो खाधो कॾहिं का ख़्वाहिश कनि मां हीअ शइ वठूं मां हीअ शइ वठूं। पोइ बसि उन जे गुज़ारे लाइ हिननि जो कंदा आहियूं पिया। माना ॾुख बि न ॾींदा आहियूं त आहिनि असांजा ज़ख़्मी वीचारा बचड़ा ईअं आहिनि। इन्हनि जे लाइ पोइ पंहिंजे सिर खे तकलीफ़ ॾींदा आहियूं पोइ इन्हनि जे लाइ कंदा आहियूं। पंहिंजे घर जे कचनि भितनि ते शहीद राणी जा वॾा पोस्टर लॻाए सभिनी खां अॻिरा थी अवामी हुकूमत खे वोट ॾींदड़ हिननि माण्हुनि जी वाहिर आख़िर हुकूमत छो नथी करे। इहो सुवाल हिन दीवार ते लॻल मोहतरमा जी तस्वीर खां हू रोज़ कनि था। अवामी हुकूमत जूं दावाऊं कंदड़ हुकूमत खे घुर्जे त हिननि ग़रीब ऐं लाचार माण्हुनि जी वाहिर कनि। कैमरामैन बिशारत चांग सां गॾु इरफान चांग, सिंध टीवी न्यूज़, फैज़गंज।